हाने बेअदबी रब केड़ी दी आ सजा बुधाई आ जो हुजूर गुफ्तगू कंदा उन जी गुफ्तगू का थोड़ो आवाज मथे थी वियो थोड़ो आवाज मथे थी वियो सजी जिंदगी दा अमल चट थी विया अबा या है नंढड़े में नंढड़ी बेअदबी थोड़े में थोड़ी बेअदबी इन थोड़ी बेअदबी करन रुगे आवाज का आवाज दादो थी वने तो इने जे करे सारी जिंदगी दा अमल चट थी विया पर जेको महबूब जे चेहरे में ऐब कढे मिंबर ते भी मुझे सोने हबीब जे शान में गुस्ताखाना अल्फाज गालाए सच बुधा दे जो ईमान बाकी बचंदो इन जो ईमान बाकी बचंदो जेको बेअदबा मुझे महबूब जे ला रब जो कुरान तो फरमाई ते हेतड़ी नंढड़ी बेअदबी हुजूर जे गालाइन का गुफ्तगू का थोड़ो तवा जो आवाज मथे थी वियो सजी जिंदगी दा अमल चट थी वी हाने ही त नंढड़ी बेअदबी जी सजा है पर वडो बेअदबा उन जी सजा जो अंदाजो लगाए तो छा हुंदी गाल समझ में अचे वधी पर अगते जेको लफ्ज है सो तमाम गरो लफ्ज तमाम दुखियो लफ्ज रब फरमाए तो व अंतुम ला तशउरून तवा जा अमल चट थी विंदा पर इए चट थींदा जो तवा के खबर ही न पवंदी दादू वारा सुझा गयो तवा जे जिंदगी जा बेदबो ओ बेदबी करण वारो तवा जे जिंदगी जा अमल चट थी विंदा सजी जिंदगी जेकी तवा नमाजू पढ़ियो रोजा रखया तहज्जुद पढ़या जिक्र कया तबलीगू कयूं मानुन के वनी घर घर में दीन जो पैगाम पहुंचाएवा रब तो फरमाए सजी जिंदगी जा अमल चट थी विंदव पर तवा के खबर ही न पवंदी व अंतुम ला तशउरून तवा के न जो शूर ही न थींदो अबा जेकरे शूर थी वने तो मुजा अमल बर्बाद थी विया उनके निंड ही कोन ईंदी गाल समझो था जे खबर पवे ते हेडी मु मेहनत कई हेतरा मु दीन जा कम कया हेतरू मु इबादतू कयो सही तहज्जुद पढ़न सोलो आ दुखियो नमाज पढ़न सोली आ या दुखिया गर्मिन में सर्दिन में नमाजू पढ़ई तबलीगू कयई दीन जा कम कयई पर जे खबर पवे त मुजा सब अमल चट थी विया त दियो खबर वो त वाय वेला कंदो रड़ियो दाऊ कंदो निंड नहीं दस आराम नहीं दो वजी दुआऊ घुरंदो रब वट इस्तगफार पढ़ंदो तौबा ताइब थींदो मुझा मौला मुके माफ कर मौला मुके बख्श कर मुझी सजी जिंदगी जी कई कमाई चट थी वई उनके आराम नहीं दो एकदम पिशेमान थी माफी तलब थींदो पर बेअदबी एड़ी त बुरी शे आहे जो बेअदब के शूर थींदो ही कोन त को मु बेअदबी कया बेअदबी कंदो भी सही पर उनके इन गाल जो पत्तो ही न पवंदो परूड़ ही न पवंदी बा ही अब का बेअदबी आ जा ये तो कम कया ही अब का बेअदबी आ जा ये उनके टारी दो विंदो व अंतुम ला तशउरून तवा के खबर ही कोन पवंदी तवा क़यामत जे दिहाड़े में जरे पेश थींदो चंदो मुंह त को वडो अमलन जो सखीरो आंदो आ पर रब वट जरे पेश थींदो रब फरमाइंदो तुझे पलव में त कूड़ी कोडी बकाने अर्ज करो मुझा मौला ही सारी जिंदगी अच्छी डाली के में इबादत उनमें मुझी इबादत काने वही रब फरमाइंदो बेअदब तुझो को बे सजदो मुट कबूल नहीं तुझी का भी इबादत मुझे दर ते कबूल नहीं जो तो मुझे महबूब जी बेअदबी कई हाने तुझे लाए मुट न सिल्लोआ न अजरा न जन्नता न जन्नत जी नेमता ही जन्नतू तो मुझे महबूब जे अदब वारम देला मुटाई ओ मुझा पी प्यारा ओ तातुआरा अदब सिख जने महबूब जो नालो वठी था अदब सा नालो वठ महबूब जे घराने जो अदब कर हुजूर जे आल बैतन जो अदब कर महबूब जे आंदल कुरान जो अदब कर महबूब जे पार जो अदब कर मदीने दे मुंह करे ये बुझो न जो
महबूब जे पार दे पैर करे सुमो बिन एडे मुंह करे पेशाब न कयो कंखे मुंह एडे करे कंखे बुझो न दियो हां कंजो नालो भलारो हुजे मोहम्मद नालो हुजे अहमद नालो हुजे तो उन्हें के नालो वठी गार न दियो गाल समझो दा या न हां एकड़ो वली सगोरो हारी हुंदो हारी बन्नीअ में के धराड़ अचे माल छडियो बकरियूं पियूं भेल कन त बुजुर्ग जो आयो डिठई त वेली को मानू आ मुझे फसल में बकरियूं पियो तो भेले बकरियूं छडियूं त फसल तो भेले पुछा केड़े केड़ो ही केड़ो त उन्हें धनार चयो त मां अहमद आया अहमद उन जो नालो अहमद हुयो त बुजुर्ग के वजत तारी थी वियो अखन में गोड़ा अची विया चदा जे अहमद आई त भली चार मोहम्मद आई त भली चार इन नाले वारे जेला मुजी पोख भी कुर्बान मुजो सिर भी कुर्बान वरी उन्हें साल जेका पटई खई सा पूरी जिंदगी कदे हेड़ी पटई अग न खई हुई जेड़ी उन साल पटई खई हां हाने असा छा कंदा आहियूं मिसाल कंहिंजो नालो अहमद खान त पोइ वो रिली जे मथां लिखंदा अहमद खान मोहम्मद बख्श नालो भलारो रिली ते लिखंदा सवड़ ते लिखंदा पोइ शादियुनि में हिक ॿिए खे ॾींदा आहिनि हंध बिस्तरा पोइ उहो भलारो नालो ज़मीन ते हेठि विछाईंदा उहा रिली हेठि विछाई पई हूंदी उन ते माण्हू बूट सां हलंदा उन ते ॿारड़ा नंढड़ा माज़ल्ला पेशाब करे छॾींदा सच ॿुधायो अदब आया बेअदबी पो भले नाले जो अदब कंदो या बेअदबी जवाब जो अदब कंदो या बेअदबी ओ दादू वारा अहले सुन्नत अदब वारी आता अदब सिखो अदब सां उथो अदब सां वेहो अदब वारन जा बेड़ा पार आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा जे वट अदब उन वट ईमान जे वट अदब न है उन वट ईमान भी कोन्हे महबूब जी बारगाह एड़ी बारगाह जंहिंजा आदाब खुद खालिक पाण थो सेखारे हाँ रब पाण थो आदाब ऐं पोइ जन कुरान पढ़ियो महबूब जी सोबत में उहे अदब कीअं कंदा हा हुजूर जे असहाबन जा वाक़ियात पढ़ी ॾिसो जेॾी महिल महबूब जे अॻियां वेंदा हा हीअं गर्दन झुकाए वेंदा हा जो कतैर अला रूसिहिम ॼण उन्हनि जे मथनि ते पखी वेठल हुजनि ऐं ॻाटो न चोरींदा मथां पखी उॾामी वञे ईअं गर्दन झुकाए वेंदा महबूब जेकॾहिं सॾु कंदा हा कंहिंखे त जवाब में छा चवंदा लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मां हाज़िर आहियां अल्लाह जा रसूल मुंहिंजो अबो ऐं अमड़ तो तां कुर्बान हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे जेॾी महिल सॾींदा हा त छा चवंदा हा या रसूल अल्लाह उन्ज़ुरना उन्ज़ुरना या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी महबूब असां ते नज़रे करम कयो असांजो अबो अमड़ तो तां कुर्बान वञ हाँ